नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज का खबर ॾींदा हलूं त फैज़गंज शहर पका चांग उकरी चौदगी में हुकूमत तरफा माकड़ मार लाइ स्प्रे न करण खिलाफ आबादगार एहतजाज मुज़ाहिरो करे मेहरान हाईवे ते धरणो आयो। उकरी चौदगी शहर पका चांग भर पासे जे इलाइक़नि में माकड़ तबाही मचाए छॾी है। हुकूमत तरफा हिनखे ख़त्म करण लाइ जोगा कदम न खणण खिलाफ उकरी चौदगी में आबादगारनि जो ममताज़ शर, उस्ताद गुल शेर शर, डॉक्टर मोहम्मद इसाक लाशारी, अख्तर लाशारी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मेहरान हाईवे ते धरणो हणी आबादगार दाहींदे चयो है त हिकु हफ़्ते खां वधीक टाइम गुज़री वियो है। माकड़ इलाइक़े में समूरा पोखियल फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि, पर हुकूमत निंड में सुतल है। हिननि चयो है त अगरि हुकूमत 2 ॾींहंनि अंदरि स्प्रे न कराए त 5 तारीख़ ते उकरी शहर में शटर बंदि हड़ताल करे इन वक़्त ताईं रोड ब्लॉक कयो वेंदो, जंहिं वक़्त ताईं स्प्रे न थियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।